इकबाल साहब काफ़ी ख़ामोश वेठा है, नहीं जनाब जॾहिं हुजनि ऐं ख़ामोशी हुजे, ईअं थी नथो सघे। छा थियो आहे प्रोफेसर साहब? बाबा ख़ुशी टहक ॾियो, तव्हांजी ज़िंदगी जी ख़ुशी जो इज़हार आहे। वॾा वॾा टहक ॾियो, तव्हांजी रत वधंदी, तव्हांजी सिहत ठहंदी। हा, दीवाली जूं वाधायूं सभिनी खे, जेको बि जिते बि ॾिसी रहियो आहे। ही त्योहार 2500 साल अवल मल्हाइण शुरू थियो, 2500 years। हिस्ट्री ओपन कंदव त महाराज शिव, जंहिंखे शिव शंकर महादेव भोलेनाथ चइबो आहे, उन हिकिड़े राक्षस जो वध कयो, माना उनखे मारियईं। हिकिड़ी उहा ख़ुशी थी, छो त उन सॼो तंग कयो सृष्टि खे। ॿियो साईं जो वॾो पुटु आहे कार्तिक, नंढो पुटु आहे गणेश। कार्तिक जी बर्थडे आहे अॼु। अच्छा, हिस्टोरियंस पढ़ंदव या असांजो इब्न सीना, जेके माण्हू दुनिया में वेंदा, उन्हनि उहो पुराणे डेट बैक जी, रामायण त पोइ जी ॻाल्हि आहे, पर असली हिन खे एफिलिएट कयो वेंदो आहे भॻवानु राम जे अयोध्या अचण सां। ॾीओ, ॾीओ सिंबल आहे सिज जो, ऐं सिज जो मतिलबु आहे रोशनी, ऐं रोशनी जो मतिलबु आहे इल्मु ऐं जीत, अंधेरे जे मथां उजाले जी जीत। इहा वधीक मल्हाइण जो तरीक़ो आहे। ॾीओ सिंबल आहे सिज जो, ऐं सिज सिंबल आहे सॼी दुनिया खे रोशन करण जो। अच्छा, हाणे ही हिकिड़ो सभ खां पहिरीं ॻाल्हि चवां, तहज़ीबी त्योहार आहे। ॿ शयूं आहिनि हिन में, लाबारा थींदा आहिनि, ख़रीफ़ ऐं रबी जो फसल थींदो आहे असां वटि। हींअर जेका सेलिब्रेशन आहे, छो त धन राशि लक्ष्मी पूजा कबी आहे, सलाह त उहा हींअर लाबारो थींदो, कणक अनाज हलंदो ऐं उन मां पैसा ईंदा। ही ऐं होली, होली बि ईअं आहे, उहो ॿियो फसल निकिरंदो आहे। हिकिड़ो ख़ुशी छा ते कंदो, सुञो माण्हू त ख़ुशी न कजो, धन राशि घुरिजे, जंहिंखां पोइ वरी ख़ुशी जो त्योहार आहे। ऐं असली जेको हिते आम माण्हू सम्झे थो या किताबनि में लिखियलु आहे, उहो इहो आहे त रावण जो वध करे भॻवानु राम अयोध्या वापसि आयो, जंहिंजे ख़ुशी में असां ही ॾिया ॿारियूं था। असली जी मां वरी चयो त ही इल्मु आहे, वेद जो सलूक आहे, जेको हिन जी अहमियत खे वधाए थो। उहो इहो आहे, असदो मां सद गवयो, हो कूड़ ते हो, पाप ते हो। सद माना सच, फतेह लाइ, जेको राम रेस्टोर कयो। असदो मां सद गमय, तमसो मां ज्योतर गमय, हे ज्योतर आहे। तमसो माना अंधेरे मां मूंखे ईश्वर रोशनी जी तरफ़ वठी आहे। मृत्योर मां अमृत्यो गमय, माना मौत खां असांखे ज़िंदगी जी तरफ़ वठी आहे, त हे ज़िंदगी जो त्योहार आहे। त अहिड़े तरह सां ॿियो हर मज़हब मल्हाईंदो आहे, हीअ ॻाल्हि ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे। सही। महावीर सभ खां पुराणो आहे असांजे मज़हब ही जेका जोड़ी आहे, उनखां पोइ बुद्ध आहे, उनखां पोइ जेका सो सिख आहे। त महावीर वारा जेके उहे ॾियारी मल्हाईंदा आहिनि, त निर्वाण थियो महावीर जो उन ॾींहुं। सिख मल्हाईंदा आहिनि, हरगोबिंद साहिबु आगरे किले मां निकिता हुआ, उते 52 राजा क़ैद आहे, मुग़लनि जे दौर जी ॻाल्हि आहे। त उन्हनि चयो साईं असांजी बि निजात करायो। चई बिल्कुलु। त साहिबनि चयो त असां ईअं न निकिरंदासीं जेसि ताईं हीअ सभु न निकिरंदा। जेसीं तव्हांजो जेको पलव पकड़ींदो असां उन खे निजात ॾींदासीं। अहिड़ो चोलो ठारायो जंहिंमें 52 गंढियूं लॻल हुयूं, 52। उहो हिकु हिकु राजा हिकु हिकु गंढ खे पकड़ियो ऐं उहो ॿाहिरि किले मां आया, सभिनी जी आज़ादी जी। इन करे बंदी छोड़ चइबो आहे उन्हनि खे। ऐं उन सिलसिले में सिख ॾियारी मल्हाईंदा आहिनि। सही। त अहिड़े तरीक़े सां हिंदू लाइ त मुंहिंजी ॿुधायो त वॾे में वॾो त्योहार आहे। जी जी। हिन हिन सां मौसम बदिलबी आहे। हीअ जेका तव्हां मिठाई कई तिरनि जी, ख़ासि करे मुङरनि जी लाई ठाहिण, ही सियारे जी आमद आहे। हींअर तव्हांखे मौसम चेंज लॻंदी। हिंदू पंहिंजे घरनि जी जेका मानी जो सिस्टम आहे उहो चेंज कंदा। त हा, ॾींहं जो चांवर ऐं राति जो चांवर, हीअ वॾो फ़र्क़ु आहे। छो त चांवर थधि जे करे राति जो न खाइणु घुरिजनि, उहे ॾींहं जो खाइजनि। वॾो साइंटिफिक तरीक़ो आहे हुनजे पुठियां। त पर असली ॻाल्हि असांजी सेलिब्रेशन जी आहे, त असां सभ खे पंहिंजो करे हलूं, सभ में उहो मालिक ॾिसूं। हीअ असली वैदिक धर्म आहे, जेको चए थो एको सत्यम द्वैतो नासी, ॿियो न आहे, उहो हिकिड़ो ई आहे। हीअ सॼी उनजी संपत्ति आहे। जॾहिं ॿियो को न आहे त सभ सां प्यारु कयो, सभ सां हमआहंगी कयो, सभ सां सुठा कपिड़ा, मिठाइयूं, अगरबत्तियूं
ऐं हीअ जेके फटाका हाणे क्रैकर्स लाइ जेको पोल्यूशन पैदा कनि था, हींअर इंडिया लॉ पास कयो आहे त राति जो 8 खां 10 ताईं सिर्फ़ु इस्तेमालु कंदो, वरना अॼुकल्ह क्रैकर्स खां वधीक लाइटिंग जेका थिए थी न असांजी ज़बरदस्त बिजली जे करे, हा हा उन्ही सां जोश करे ऐं उहो असां कंदा आहियूं। ऐं राति जो लक्ष्मी पूजन थींदो आहे, ख़ासि जेको हिन जो पहलू आहे त राति जो सभई घर वारा मिली ऐं लक्ष्मी जी पूजा कंदा आहियूं। त जीअं ऐं सफ़ाई जो सिस्टम जेको तव्हांखे सभिनी दोस्तनि ॿुधायो, जी रंग कराइबा बाक़ाइदे घरनि खे, असां वटि ॿार बाक़ाइदे वॾियूं तयूं चाढ़े ऐं हलवाई अची मिठाई ठाहींदा, सॼी घिटी भरियल हूंदी। हा हा उहो ज़मानो ॿियो हो त उहे विरायूं वेंदियूं। आया त अयोध्या श्री रामचंद्र ऐं सीता हुआ, पर लक्ष्मी जी पूजा छो थींदी आहे? हाँ थोड़ी देर पहिरीं असां एक्चुअली डिस्कशन करे तव्हांखे रहियासीं। मूं ॿुधायो त ही हाणे जो त्योहार न आहे जी। लक्ष्मी जी पूजा, सरस्वती जी पूजा, सरस्वती देवी आहे म्यूज़िक जी, तहज़ीब जी, ऐं लक्ष्मी जी माना ई आहे पैसो, धन राशि। उहा आभार्य आहे, स्त्री आहे विष्णु जी। विष्णु जंहिं जो पालन करण जो कमु आहे, ऐं पालन तेसि ताईं न कंदव जॾहिं 4 पैसा न हूंदा, त उनजी जॻह स्त्री आहे, उहा लक्ष्मी आहे। ऐं लक्ष्मी जी पूजा तव्हां कंदो, छो त तव्हां नओं साल शुरू था कयो। साईं तव्हांखे ॿुधायो हींअर नयूं बंदियूं शुरू थींदियूं, त उन लाइ असांखे धन राशि घुरिजे न साईं। उहा लक्ष्मी जी पूजा करणु तमामु ज़रूरी आहे। इन लाइ असां सजायो वेंदो आहे राति जो, बाक़ाइदे उन ते ख़ुशबू ऐं रंगोली ठाहिबी आहे, जीअं लक्ष्मी अचे त ख़ुशि थिए, बहितरीनु रंगनि जी ठहियलु हूंदी आहे। लक्ष्मी पूजा त ज़रूरी अंसर आहे, छो त असां नओं साल शुरू था कयूं।